अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 नवंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत कारूंझर खे कटण लाइ बज़िद। कारूंझर जबल जी कटाई रोकण वारे हुकम ख़िलाफ़ हुकूमत जी अपील आइनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररु। वकीलनि पारां हर फोरम ते मज़ाहिम जो ऐलान। कारूंझर जो केस हर फोरम ते विढ़ंदासीं वकील। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जो कराची में अहम इजलास। दिसंबर जे पहिरें हफ़्ते में 3 ॾींहं अवामी राब्ता मुहिम हलाइण जो फ़ैसिलो। अॻुवाले क़त्ल जा वाक़िआ अञा ताईं बंदि न थी सघिया। सिंध सरकार मुकमल तौरु लातालुक बणियल। कशमोर कंदकोड़ जे कचे में कराची वासी नौजवान खे भुंग न मिलण ते क़त्ल करे छॾियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सरकार अञा ताईं कारूंझर खे कटण वारे ज़िद ते बीठल आहे। हूअ हर हाल में कारूंझर खे कटण ऐं विकिरो करणु चाहे थी। जॾहिं त कारूंझर जेल जी कटाई रोकण वारे हुकम ख़िलाफ़ सिंध सरकार जी अपील पिणु आइनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररु कई वई आहे। वकीलनि पारां हर फोरम ते केस विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे। कारूंझर जबल जी कटाई रोकण वारे हुकम ख़िलाफ़ अपील आइनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररु कई वई आहे। वफ़ाक़ी आइनी अदालत सिंध सरकार जी अपील ॿुधणी लाइ मुक़ररु कंदे धुरियुनि खे 26 नवंबर जा नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट कारूंझर जी कटाई रोकण ऐं क़ौमी विरसो करार ॾियण जो नोटिफिकेशन जारी करण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हुकूमत फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। केस हाणे वफ़ाक़ी आइनी अदालत में मुक़ररु कयो वियो आहे। वकील मुनवर सागर मूजिबि कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ हाई कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हो। उनखे हींअर सिंध हुकूमत आइनी अदालत में चैलेंज कयो आहे। सुप्रीम कोर्ट जी आइनी अदालत में 26 तारीख़ ते केस लॻल आहे। असांखे नोटिस पिणु मिली विया आहिनि। असां पंहिंजे वकीलनि सां सलाह मशवरा कयूं पिया। असां पंहिंजे कारूंझर जो केस मज़बूत विढ़ंदासीं। कारूंझर जी कटाई कंहिं बि सूरत में करणु न ॾींदासीं। असां पंहिंजे पैनल समेत केस विढ़ंदासीं। कारूंझर जो केस सिंध जो केस आहे। ॿिए पासे ऑल सिंध लायर्स एक्शन कमेटी ऐं हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन सिंध सरकार पारां कारूंझर जे मामले ते अपील दाख़िल करण जी मज़म्मत कंदे चिताव ॾिनो आहे त सिंध जा माण्हू कारूंझर जे हवाले सां को बि मनफ़ी फ़ैसिलो क़बूल न कंदा। ऑल सिंध लायर्स एक्शन कमेटी ऐं हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी इसरार हुसैन चांग इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे हिकु ख़त लिखी वाज़े कयो आहे त अवांजी हुकूमत पारां कारूंझर जे मामले ते वफ़ाक़ी आइनी अदालत में दाख़िल कयल अपील वारो अमल मज़म्मत जोॻो आहे, जंहिंजो मक़सदु कारूंझर जबल खे लीज़ ते ॾियणु आहे। कारूंझर रुॻो पथरनि जो ढेर न आहे, पर उहो जबल सिंध जी तारीख़, सिंध जो रूह, अक़ीदत ऐं फितरीय विरसे जो ज़िंदा इज़हार आहे। कारूंझर खे टुकड़ा टुकड़ा करणु सिंध जे रूह खे ज़ख़्मी करण जे बराबरि आहे। हीउ जबल सदियुनि खां सूफ़ियनि, सनतनि, शाइरनि, मुसाफ़िरनि ऐं मक़ामी बिरादरियुनि जी अक़ीदत जो मर्कज़ रहियो आहे। हिन जो चोटियूं दुआउनि जो शाहिद आहिनि। उन जी ख़ामोशी इबादत ऐं उन जी हवा सिंध जी तारीख़ जो साह बणियल आहे। ख़त में चयो वियो आहे त अव्हां जी हुकूमत जो हीउ क़दम रुॻो आइनी उसूलनि जी भञकड़ी न आहे, पर केतिरनि ई बैन अल अक़वामी मुआहिदनि जी पिणु भञकड़ियुनि में शामिल आहे।
जिनमें यूनेस्को जे आलमी सकाफ़ती विरसे वारो कन्वेंशन, हयातियाती तनूह जो कन्वेंशन, गॾियल क़ौमनि जे मक़ामी क़ौमनि जे हक़नि बाबति पधरनामे ऐं पेरिस माहौलियाती मुआहिदो पिणु शामिलु आहे। ख़त मूजिबि 27 आइनी तरमीम ज़रिए क़ाइमु कयल वफ़ाक़ी आइनी अदालत सूबे जी ख़ुदमुख़्तियारी ते सिधो सो हमिलो आहे। हीअ तरमीम वफ़ाक़ी बालादस्ती महण जो जवाज़ बणिजी रही आहे, जंहिंजो मक़सदु सिंध जी ज़मीन, वसीलनि ऐं सक़ाफ़त ते फ़ुज़ूल कब्ज़ो करणु आहे। ख़त में मुतालबो कयो वियो आहे त कारूंझर ख़िलाफ़ दाख़िल कयल अपील फ़ौरी तौरु वापसि वरिती वञे। कारूंझर खे मुस्तक़िल सक़ाफ़ती ऐं माहौलियाती विरसो क़रार ॾिनो वञे। ECFC तहत सभिनी ज़मीननि जूं मुंतक़िलियूं मनसूख़ कयूं वञनि। 27 ऐं 28 आइनी तरमीमनि खे मुकमिल तौरु रद्द कयो वञे। सिंध जी आवाम ऐं इदारनि सां बग़ैर मुशावरत जे का बि क़ानून साज़ी न कई वञे। ख़त में वज़ीर आला खे मुख़ातिब थी चयो वियो आहे त अव्हां वटि अञा बि वक़्तु आहे। अव्हां सिंध सां बीहण जो फ़ैसिलो करे सघो था या उन्हनि सां जेके सिंध खे मिसारणु चाहिनि था। जेकॾहिं अव्हां हीउ रस्तो जारी रखंदो त तारीख़ अव्हां खे सिंध जे सॼणनि में शुमार न कंदी। ख़त जी आख़िर में चयो वियो आहे त कारूंझर अकेलो न आहे, सिंध अकेली न आहे। असीं न झुकंदासीं, न विसारींदासीं ऐं न वरी माफ़ कंदासीं। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे वाइस चेयरमैन सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि कराची में हिकु अहम इजलास मुनक़िद थियो, जंहिंमें तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख, मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे मौलाना सादिक जाफ़री, सिंध यूनाइटेड पार्टी जे मुनीर नाइच, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे सरबाज़ अब्दुर्रब बशीर ख़ान तरीन समेत मुख़्तलिफ़ जमायतनि जे अॻुवाननि शिरकत कई। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं आइनी सूरतहाल ते तफ़सीली बहस कयो वियो, जॾहिं त अहम फ़ैसिला पिणु कया विया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त डिसंबर जे पहिरें हफ़्ते में कमो शहीद घोटगी खां कराची ताईं 3 ॾींहंनि ते मुश्तमिल अवामी राब्ता मुहिम शुरू कई वेंदी, जंहिंमें तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान में शामिल जमायतनि जा मरकज़ी अॻुवान अवाम सां सिधी रीत मुलाक़ातूं कंदा। इजलास में 21 नवंबर ते सॼी सिंध में योम स्याह मल्हाइण ते अवाम खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो, जॾहिं त 27 आइनी तरमीम जे ख़िलाफ़ वकील बिरादरी जी जदोजहद खे पिणु साराहियो वियो। वाइस चेयरमैन तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान ऐं सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे सदर सैयद ज़ैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिसंबर जे पहिरें हफ़्ते में कमो शहीद खां कराची ताईं अवामी राब्ता मुहिम हलाईंदासीं। हुन ॿुधायो त मुहिम में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जा मरकज़ी अॻुवान महमूद ख़ान अचकज़ई, अलामा राजा नासिर अब्बास, असद कैसर ऐं ॿिया शामिलु हूंदा। हुन चयो त अवाम मौजूदा निज़ाम खां बेज़ार थी चुको आहे। बेरोज़गारी, बदहाली ऐं महांगाई अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। 27 आइनी तरमीम वसीले आइन ऐं क़ानून जी बालादस्ती खे ख़तमु कयो वियो आहे। सैयद ज़ैन शाह जो वधीक चवणु हो त सिंध में पीपल्स पार्टी अवामी रद्द अमल खां बचण लाइ कलम 144 लागू कराए सियासी सरगर्मियुनि खे रोकण जी कोशिश कई आहे। हैदराबाद में जलसे जे ऐलान खां पोइ सूबाई सतह ते कलम 144 लागू थियणु साबित करे थो त पीपल्स पार्टी पंहिंजी सुञाणप वञाए चुकी आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद जी अॻुवाणी में वफ़द डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो ऐं सनाफ़ जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र आदिल लगारी मीरपुर ख़ासि पहुची जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर जे चेयरमैन असलम ख़ैरपुरी सां मुलाक़ात करे खेसि सिंधियन नेशनल कांग्रेस तरफ़ां 27 नवंबर ते रथियल मार्च में शिरकत जी दावत ॾिनी। असलम ख़ैरपुरी खे 27 नवंबर 2025 खां 30 नवंबर ताईं सिजावल खां गोलाडची ताईं कॉर्पोरेट फार्मिंग, 27 तरमीम, जबरी गुमशुदगियुनि, माहौलियाती तबाही समेत ॿियनि मसइलनि ते निकिरंदड़ सिंध बचायो पैदल मार्च में शिरकत जी दावत ॾिनी वई। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी जी सदारत में जस्कम कराची डिवीज़न जो अहम इजलास थियो। गुलशन हदीद में थियल अहम इजलास में अॻुवाननि शिरकत कई।
जॾहिं त इजलास में तनज़ीमी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। जस्कम पारां 7 डिसंबर ते सिंध जो क़ौमी ॾिहाड़ो सक़ाफ़त जो ॾिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान पिणु कयो वियो। इरसा में सिंध जे मेंबर अहसान लगारी ज़ाती बुनियादनि ते इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अहसान लगारी जुलाई में इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई, पर इरसा में 3 मेंबर जी मुक़ररी ताईं खेसि कमु करण लाइ चयो वियो हो। अहसान लगारी जी इस्तीफ़ा बाद इरसा में सिंध जे मेंबर तौरु आपाशी खाते जो सेक्रेटरी चार्ज संभालींदो। इरसा एक्ट मूजिबि कंहिं सूबे जी मेंबरशिप ख़ाली थियण जी सूरत में आपाशी सेक्रेटरी मेंबर बणिजी वेंदो आहे। हिन खां अॻु मोहम्मद इदरीस राजपूत, जमाल मुस्तफ़ा शाह बि सेक्रेटरी हूंदे इरसा मेंबर जी चार्ज संभाले चुका आहिनि। अहसान लगारी पारां ज़ाती बुनियादनि ते ॾिनल इस्तीफ़ा खां पोइ खेसि सिंध जी तरक़ी वारे बोर्ड में मेंबर वाटर मुक़ररु कयो वियो आहे। अवामी तहरीक ज़िले थरपारकर पारां रसूल बख्श पली जो फ़िक्री स्कूल जे उनवान सां ॻोठ आदिगाम नगर पारकर में हिकु रोज़ा तालीमी वर्कशॉप मुनक़िद कयो वियो, जंहिंमें अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तालीमी क्लास में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत तरी महिमान ख़ासि तौरु शिरकत कई ऐं कारकुननि खे ख़िताब कंदे हुन चयो त सिंध हिन वक़्तु घण तरफ़ी ख़तरे हेठि आहे। सिंध जे ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। SIFC जेको ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर आइनी इदारो आहे, 18वीं तरमीम खे क़तल करे पोइ ही इदारो ठाहियो वियो। उन इदारे में करप्शन जा एतिरा त गस खोलिया विया आहिनि जो IMF खे बि SIFC जी शफ़ाफ़ियत ते सवाल आहिनि। SIFC मज़लूम क़ौमनि जे ज़मीननि ऐं वसीलनि खे नीलाम करण लाइ हिकु नीलाम घर आहे, जंहिंखे अञा बि ताक़तवर करण जो अंदेशो आहे। वसंत थरीअ वधीक चयो त 27 ऐं 26 आइनी तरमीम पुठियां बि IMF ऐं ॿियनि साम्राजी कुवतनि जा मुफ़ाद शामिल आहिनि। IMF खे ख़ुशि करण लाइ NFC एवार्ड खे बि ख़तमु करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध खे अजगर शख़्सियतनि जी न पर मुनज़म इनक़लाबी तनज़ीम जी ज़रूरत आहे। सिंध खे हिन वक़्तु मज़ाहिमत ऐं जदोजहद जी ज़रूरत आहे। थर जो कोयलो खंयो वञे थो, बदिले में असांखे बिजली बि नथी मिले। कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो मिले। रसूल बख्श पली जो फ़िक्र ज़ुल्म, इस्तिसाल, साम्राजी ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ हिकु इनक़लाबी आवाज़ आहे। उन मौक़े ते डॉक्टर दिलदार लगारी, उभाए जुणेजे, रहमान नोहड़े, एडवोकेट देवतराय, रेखा कोल्ही, प्यासी मेघवाड़, मगनू कोल्हे ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध में अगवा जूं वारदातूं अञा ताईं ख़तमु थी नाहिनि सघियूं, जॾहिं त सिंध सरकार मग़वियुनि खे बाज़ियाब करण लाइ के क़दम खणण लाइ तयार ई नाहे। गेरेले वासी पोरियत नौजवान शफ़क़त अली चन्ना मुबैना तौरु उड़ताणी आवाज़ ते हिरखिजी अगवा थी वियो आहे। वारसनि वटि वॉइस मैसेज पिणु पहुतो आहे। राब्तो करण ते नौजवान जे भाउ आबिद अली ॿुधायो त मुंहिंजो भाउ शफ़क़त अली 4 ॾींहं अॻु कमाइण लाइ कराची वञण जो चई निकिरी वियो हो। हुन वधीक चयो त संदसि मोबाइल फ़ोन तां अॼु असां वटि वॉइस मैसेज पहुतो त मां अगवा थी वियो आहियां। जेको हीअ भुंग चवनि था उहो भरे मुंहिंजी जान बचायो ऐं मूंखे बाज़ियाब करायो वञे। नौजवान जे वारसनि सिंध हुकूमत ऐं IG सिंध खे अपील कई आहे त असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कश्मीर मां अगवा थियल कराची वासी नौजवान यूमान जी धाड़ेलनि पारां मुबैना तौरु क़तल करण वारी तस्वीर पिणु सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। कुझु ॾींहं अॻु गहलपुर कचे वारे इलाइक़े मां नौजवान जे ज़ंजीरनि सां जकड़ियल तशदुद वारी तस्वीर वायरल कंदे धाड़ेलनि पारां संस मग़वी जी अमड़ खां 1 करोड़ रुपया भुंग जो मुतालबो कयो वियो हो। मुतालबा पूरा न थियण बाद कचे जे धाड़ेलनि नौजवान जी तस्वीर वायरल कई आहे, जंहिंमें यूमान ज़मीन ते पियल आहे, अखियुनि ते कप ॾिनल आहे। धाड़ेलनि पारां वायरल थियल तस्वीर समेत मग़वी नौजवान जी अमड़ खे ॿुधायो वियो आहे त अव्हां जे पुटु यूमान खे मारे छॾियो आहे, जंहिं बाद संस अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। यादि रहे त कश्मीर पुलिस मग़वी नौजवान खे अगवा थियण बाद संस बाज़ियाबी लाइ के बि जोॻा
उपाव न वरिता हुआ। दादू अजीबी सेक्शन थाणे जी हद में ॿ ॾींहं अॻु गदागर औरत बेहोशी हालत में मिलण वारो मामिलो। ॿ ॾींहं अॻु दादू अजीबी सेक्शन थाणे जी हद अंत मोरी भरिसां रोड किनारे हिकु औरत नीम बेहोशी वारी हालत में मिली हुई, जंहिंखे पुलिस इस्पताल मुंतक़िल कयो हो, जिते औरत जी सुञाणप गदागरी कंदड़ साहिबा शेख जे नाले सां थी हुई। जॾहिं त मामले जी जांच करण खां पोइ इंकशाफ थियो आहे त मुतासिरा औरत खे संसद माइट मुर्तज़ा उर्फ़ मनु शेख नशियावर शइ पीआरण बाद बेहोशी वारी हालत में रोड किनारे छॾे फ़रार थी वियो हो। सिंध पंजाब दंग ते जानवरनि में पुरस्रार बीमारी पखिड़िजण लॻी आहे, जंहिंजे करे केतिरा ई उठ मरी विया आहिनि। कोट सब्ज़ल, डेढी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पखिड़ियल बीमारी सबबि उठार सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। हेल ताईं केतिरा ई उठ मरी चुका आहिनि। उठारनि मूजिबि उठनि में ओचितो गोघी जहिड़ी बीमारी थी पई आहे। नक बंदि थियण सबबि साह ॿुसाट ॼण लॻे थो। ॾिसंदे ई ॾिसंदे उठ मरी वञनि था। वेटरनरी खाते जूं टीमूं उमाइण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। मोहन जे दड़े ते मुख़्तलिफ़ मुल्कनि मां परॾेही वफ़दनि जी आमद जो सिलसिलो जारी रहे थो। सिंध जे क़दीम माॻ मोहन जे दड़े ते बल्गारिया ऐं जापान खां परॾेही सियाहनि जो वफ़द पहुतो, जिते हुन म्यूज़ियम घुमी ख़ूब मज़ो माणियो। जॾहिं त परॾेही वफ़द जो मोहन जो दड़ो इंचार्ज अहसान अली अब्बासी वेलकम कयो। वफ़द खे मोहन जे दड़े ते मुक़ररु सिंध टूरिज़म जे गाइड इरशाद सोलंकी ब्रीफिंग पिणु ॾिनी। सकरंड भरिसां सक़ाफ़ती तक़रीब, सिंधु दरिया खे गुलनि जी भेटा, धारियुनि जी नेकाली जो मुतालबो। सक़ाफ़त जे हवाले सां सिंधु दरिया जे ॿेट ऐं पाणी में ॿेड़ियुनि अंदरि इंडस पब्लिक सोशल फोरम ज़िले नवाबशाह जे अॻुवाण निसार कीरियो ऐं ॻोठाणनि अली बख़्श चांडियो, वाजिद अली चांडियो पारां तक़रीब मुनक़िद कई वई, जिते क़ौमी गीतनि ते सक़ाफ़ती वेस पाए ॻोठाणनि पारां झुमरियूं हणी रक़्स पिणु कयो वियो। इंडस अॻुवाणनि पारां सिंधु दरिया खे गुलनि जी भेटा पेश कई वई। सूफ़ी फ़नकार फ़क़ीर गुलाब गुल ऐं फ़क़ीर शिराज़ मंगणहार यासीन चांडियो पारां क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद हासिलु कयो वियो। सुगड़नि फ़क़ीर मंठार बुघियो, गुलबेग जमाली, इदरीस जमाली ऐं ॿियनि ॾोर बैत ॾेई ॾात जा ॾीआ रोशन कया। मल्ह पहलवाननि फ़िदा चांडियो, अयाज़ मलाह, गुलहसन मलाह ऐं हाकिम चांडियो पारां पहलवाननि खे मल्हू मारे बाही में होकराए छॾिया। उन मौक़े ते इंडस अॻुवाण निसार अहमद कीरी जो चवणु हो त असां सिंधु दरिया खे गुलनि जी भेटा पेश कंदे सिंध मां धारियुनि जी नेकाली जी घुर करियूं था। सक़ाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने ईद वांगुरु मल्हायो वेंदो। उन मौक़े ते नियाज़ मोहम्मद चांडियो, काज़ी जावेद सनाई, सालेह लतीफ़, मुमताज़ शाल, राहिब चांडियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। लाड़काणे में साल 2021 दौरान IBA ज़रिए PST ऐं GST जी टेस्ट ॾींदड़ उमेदवारनि तरफ़ां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब लाड़काणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हुननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ उमेदवारनि इमरान अली मुग़ैरी, फ़रीद अब्बासी, जमील भुट्टो, शर्जील सुरियो ऐं ॿियनि मीडिया ॾोह ॿुधाईंदे चयो त असां साल 2021 में IBA ज़रिए PST ऐं GST जे नौकरियुनि लाइ टेस्ट ॾिनी हुई, जंहिंमें असां 40 खां 50 मार्कूं खणी मेरिट जे बुनियाद ते पास थियासीं, पर तंहिं बावजूदि असांखे नौकरियुनि जा ऑर्डर नाहिनि ॾिना विया। हथ वठी वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे। जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह ऐं तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैद सरदार शाह जे तकनि में 33 खां बि घटि मार्कूं हासिलु कंदड़ फ़ेल उमेदवारनि खे बि ऑर्डर जारी कया विया आहिनि, जंहिंमां साबित थी वियो आहे त हिकु सिंध में ॿिटो मयारु हली रहियो आहे। हुन वधीक चयो त SNE ऐं STR पॉलिसी मूजिबि हिन वक़्तु ज़िले लाड़काणे में 1600 खां वधीक सीटूं ख़ाली पियल आहिनि। साल 2021 खां वठी हिन वक़्त ताईं केतिरा ई उस्ताद पंहिंजी सर्विस पूरी करे रिटायर थिया आहिनि, जंहिं सबबि ॿिए सीटनि में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे, जिन ख़ाली पियल जॻहियुनि ते
असां वेटिंग वारनि उमेदवारनि जो हक़ आहे, पर तंहिं बावजूदि असांखे नज़रअंदाज़ कंदे वेटिंग लिस्ट जो मुदो पूरो थियण जो जवाज़ु ॼाणायो पियो वञे। हुननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, को चेयरमैन ऐं सदर आसिफ़ अली ज़रदारी ऐं ॿिनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पॉलिसी में तरमीम करे तालुक़े खां डिवीज़न ऐं सूबाई सतह ते ऑफर ऑर्डर जारी करे वेटिंग उमेदवारनि खे रोज़गार सां लॻाए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में 18 नवंबर ते कराची प्रेस क्लब खां एहतिजाजी रैली कढी CM हाउस या बिलावल हाउस ॾाढो पुरमन धरणो हंयो वेंदो। मेहड़ ऐं केन शाह तालुक़नि जे शहरनि राधण, शाह पंजो, नवगोठ, फरीदाबाद, केन शाह, सीता रोड ऐं ॿिनि शहरनि में तोड़े कचे ऐं काछे वारनि इलाइक़नि में वॾे तइदाद में अताई डॉक्टर क्लिनिकूं खोले वेठल इंसानी जानियुनि सां खेॾण लॻा। हेल्थ कमीशन अञा ताईं का बि कार्रवाई न कई। शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि ॿुधायो त बासर जेके हर रोज़ु सवें इंसानी जानियुनि सां खेॾी रहिया आहिनि, जिन खे केर बि चवण वारो नाहे, जेके कुझु पैसनि एवज़ माण्हुनि खे मौज मुंहं में विझी पंहिंजा पेट भरे रहिया आहिनि। मेहड़ ऐं केन शाह तालुक़े जे काछे ऐं कचे जे ॾुराहनि वारनि इलाइक़नि में बि सैकड़ाट अताई डॉक्टर ऐं डिस्पेंसर जेके पाण खे MBBS डॉक्टर सॾाए क्लिनिकूं खोले वेठा आहिनि, हज़ारे आबादी सां दुश्मनी करे रहिया आहिनि। उन सां गॾु गैर तरबियत याफ़्ता दायूं ऐं नर्सूं पिणु वहम कराए औरतुनि जा ॿार पेट में मारे औरतुनि खे मौज मुंहं में धिके छॾनि थियूं, जंहिं करे ॿार मरण था त के औरतूं बि मरी वञनि थियूं। जॾहिं त केतिरियूं सरकारी डॉक्टराणियूं पिणु लखें रुपया पघार खणण बावजूदि वहम नथियूं कराइनि, पर उन्हनि दायनि खां कराइनि थियूं। जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया ऐं दादू सिहत जे अमलदारनि खे सभु ख़बर आहे त कहिड़ा माण्हू पाण खे डॉक्टर सॾाए अवाम जी ज़िंदगी सां खेॾे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। टाली भरिसां ॻोठ ग़ुलाम क़ादर चांडियो मां 2 हफ़्ता अॻु मुबीना तौरु अगवा ॼाणायल निगरी वसंदी धीअ सिघो कोहली जो पतो पइजी नाहे सघियो। वारसनि पारां प्रेस क्लब टाली अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में शरीक संदसि पीउ सघो कोहली ऐं ॿियनि ॿुधायो त 2 हफ़्ता अॻु रूपचंद पुटु रतनू कोहली, प्रेम ऐं रतने कोहली मुंहिंजी न्याणी खे अगवा कयो आहे। हू मुंहिंजी न्याणी खे अगवा करे खंबे खणी विया आहिनि, जंहिंजी दाह असां टाली थाणे ते पिणु ॾेई चुका आहियूं, पर गुज़िरियल 15 ॾींहंनि खां थाणे जा चकर कटे थकिजी पिया आहियूं। पुलिस केस दाख़िल करण लाइ तयारु नाहे। हुननि जो वधीक चवणु हो त छोकिरी जी उमिरि 12 खां 13 सालनि जी आहे। मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾांहुं पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरीं छोकिरी जा वारस असां वटि आया हुआ, पर केस दाख़िल नाहे करायो। निगरी जा वारस थाणे ते अचनि त संदसि फ़रियाद ते केस दाख़िल कंदासीं। नगर पार्कर में ॻोठाणनि बासरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नगर पार्कर प्रेस क्लब आॾो ॻोठ जेलियार जे रहवासियुनि मिस्री, मुश्ताक अली, शहदाद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त ॻोठ जे बासरनि असां मथां हमिलो कयो ऐं असांखे मारण जी कोशिशि कई। असां 20 ॾींहं अॻु ॾाणियूं दांदल थाणे ते केस दाख़िल करायो, पर पुलिस ॾोहारियुनि सां मिलियल आहे, उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडे जाम में तालीम खाते में भर्ती थियल निढनि मुलाज़िमनि 28 महीननि खां पघार न मिलण ख़िलाफ़ ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी टंडोजाम प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हाकिम ज़रदारी, ज़ुल्फ़कार लगारी, इरफान थेबो ऐं ॿिनि चयो त पीपल्स पार्टी जी सिंध सरकार गुज़िरियल हुकूमत में तालीम खाते में 1 खां 4 ग्रेड जूं नौकरियूं ॾिनियूं हुयूं, पर 2.5 साल गुज़रण बावजूदि पघारूं जारी नाहिनि थियूं। तालीम खाते सां लाॻापियल हर अमलदार वटि पघारनि लाइ दाहियूं आहे, पर को बि असांजी दाह ॿुधण लाइ तयारु नाहे। अॻवाननि मुतालबो कयो त फौरी तौर ते असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिविल इस्पताल ठठो हेठि मकली
जे गायनी शोबे में वेमलय ईंदड़ ॻोरिहारी सां गायनी वार्ड जे डॉक्टरनि अमले पारां नारवा सलूक करे खेनि वार्ड में दाख़िल करण बदिरां ॿाहिरि कढी छॾियो। ग़रीब औरतूं गायनी ॿाहिरां दरबदर थी ॿारनि खे जनमु ॾियणु लॻियूं, जंहिं करे संदन हयातियूं बि ख़तरे हेठि पइजी वञनि थियूं। इंतिज़ामिया को बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। दड़े शहर सां तालुक़ु रखंदड़ ॻोरिहारी औरत हलीमा ज़ाल अरहणो माछी खे सिविल अस्पताल जे गायनी वार्ड में आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां संदसि इलाज न थियण सबबि औरत जे वारसनि ॻोरिहारी औरत खे गायनी वार्ड खां ॿाहिरि रोड जे फुटपाथ ते आंदो, जिते औरत जी डिलीवरी कराई वई, पर डिलीवरी कंदड़ औरत बेहोश थी वई। उन मौक़े ते डिलीवरी कंदड़ औरत जे वारस औरतनि दाहींदे चयो त साणनि डॉक्टरनि जो रवैयो बि सही न हो। इलाज करण जे बदिरां असांखे अस्पताल मां कढी दरबदर कयो वियो। मजबूर थी ॿाहिरि रोड ते औरत जो वेम करायो हो। हुननि चयो त सिविल अस्पताल मकलीअ जे गायनी शोबे में असां सां डॉक्टरनि समेत स्टाफ पारां नारवा रवैयो इख़्तियार कयो वियो, जिन असांजी ॻोरिहारी औरत खे गायनी वार्ड में दाख़िल करण खां जवाबु ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। जंहिं बाद ॻोरिहारी औरत गायनी वार्ड ॿाहिरां मासूम ॿार खे जनमु ॾिनो, जिते ॿिनि मरीज़नि जे वारसनि पहुची सख़्तु एहतिजाज ऐं मुदाख़िलत कई। जंहिं बाद असांजी औरत ऐं संस ॿार खे वार्ड में मुंतक़िल करायो वियो। हुननि चयो त असां काफ़ी देरि ताईं डॉक्टराणियुनि खे मिंथूं कंदा रहियासीं त असांजी ॻोरिहारी औरत खे वेम जी सख़्तु तकलीफ़ आहे, खेसि वार्ड में दाख़िल करे या लेबर रूम में मुंतक़िल कयो वञे, पर असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो। हुननि चयो त सिविल अस्पताल ठटे जे गायनी वार्ड में डॉक्टराणियुनि ऐं अमले जो इहो रवैयो हमेशह रहे थो। अहिड़े क़िस्म जा केतिरा ई वाक़िआ साम्हूं आया आहिनि। अक्सर डॉक्टराणियूं ख़ानगी अस्पतालूं हलाईंदड़ आहिनि, जंहिं करे ॻोरिहारियुनि औरतुनि खे परेशान करे संदन ख़ानगी अस्पताल ॾांहुं उमाणे ॻरी रक़म एवज़ ऑपरेशन ज़रिए वेम कराया वञनि था। हुननि घुर कई त हिन मामले जो नोटिस वठी मुतासिर औरत सां इंसाफ़ करे ज़िले जे वॾे में वॾी अस्पताल मां सहूलतुनि जी खोट ख़तमु करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। आल सिंध संगीतकार एसोसिएशन पारां हिकु हफ़्तो अॻु फ़नकारा सना सिंधू ऐं संदसि साथियुनि खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ फ़नकारनि कलाम ॻाए प्रेस क्लब ख़ैरपुर अॻियां एहतिजाज कयो, जंहिंजी अॻुवाणी आसा जे चेयरमैन उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो, शरीफ़ अब्बासी, इनायत बुरड़ो, रुख़साना सोरठ, शबाना कोयल, शाहिदा परवीन, सनम सिंधू ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अख़बार वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि फ़नकारा ऐं संदसि साथियुनि खां फुर थियल रोक रक़म ऐं सामान वापसि नाहे कयो वियो, जेको अफ़सोस जोॻो अमल आहे। असां मुहबतूं विरहाईंदड़ अमन पसंदि माण्हू आहियूं। असां फ़नकार हर कंहिंजी ख़ुशी में ॻाए ॿियनि जे ख़ुशियुनि खे चार चंड लॻाए छॾींदा आहियूं, जंहिं करे असां फ़नकारनि में मायूसी पखिड़ियल आहे। असां फ़नकारनि खे जंहिं बि महफ़िल मां जेको बि मिले थो उन मां ई घर जो चुल्हो हले थो, पर हाणे फुर जूं वारदातूं पिणु शुरू कयूं वियूं आहिनि, जेके ख़तमु थियणु खपनि। राधण रेलवे स्टेशन ते सीता सर्जनहार फोरम जे मशहूरु मेमण मामे नज़ीर अहमद बिरोही, हैदर अली रिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त हबीब कोट खां सेवण ताईं ट्रैक जी मरमत न थियण सबबि ट्रेनुनि जी आमदरफ़्त सख़्तु मुतासिर थी आहे। रोज़ानो हलंदड़ गाॾियूं 8 खां 10 कलाक देरि सां पहुचनि थियूं, जेका मुसाफ़िरनि लाइ सख़्तु तकलीफ़ जो सबबु बणिजे थी। हुननि इल्ज़ाम हयो त लाहौर में वेठल मुतसब रेलवे ऑफिसर ख़ासि तौर ते सिंध दुश्मन पॉलिसी तहत ट्रेनुनि जी सर्विस ख़राबु करे रहिया आहिनि त जीअं रोड ट्रांसपोर्टरनि खे फ़ाइदो मिले, जॾहिं त ML1 ते रोज़ नयूं ट्रेनूं हलाए पंजाब वासियुनि खे नवाज़े रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि ॿुधायो त ख़ुशहाल खान खटक ऐं बुलान मेल जहिड़ियुनि गाॾियुनि जा सिर्फ़ु रेक कुझु दॿाई ML2 ते हलनि था, जंहिं करे उहे ट्रेनूं केतिरनि ई ॾींहंनि ताईं बंदि रहनि थियूं। पने आकिल में हथियारबंदनि जी दुकान ते चढ़ाई, लखें रुपयनि जी फुरलुट कई वई। मुस्तफ़ा चौक ते कन्फेक्शनरी जे दुकानदार वलीद खोखर खे हथियारबंदनि यरग़माल बणायो। वलीद खोखर ॿुधायो त हथियारबंदनि यरग़माल बणाए 2 लख रुपया रोक रक़म फुरी ऐं फ़रार थी विया। उन मौक़े ते हुननि चयो त फ़ौरी नोटिस वठी
जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। टंडे मोहम्मद ख़ान में गुम थियल नीगर जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान जी अहमद शेर कॉलोनी मां 3 ॾींहं अॻु गुम थियल 7 क्लास जे शागिर्द 13 सालनि जे अनीस आराई जे वारसनि अॻवा जो शक ज़ाहिर कंदे सख़्तु एहतिजाज कयो। वारसनि जो चवणु हो त 3 ॾींहं अॻु अनीस घर अॻियां रांदि कंदे गुम थी वियो हो। निगर जो को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु कार्रवाई करे निगर खे बाज़ियाब करायो वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।